हिंदुस्तान के ज़माने में जॾहिं मुल्क गॾियल हो टाप जो हिकिड़ो चोरनि जो टोलो हो उन में हिकु ग़ैर मुस्लिम हो 3 मुस्लमान उहे हिकिड़े ॻोठ में चोरीअ ते विया हेॾे तवजो उन गैर मुस्लिम पंहिंजे मुस्लमाननि खे चयो त 2 मिंट चोरीअ खां अॻु में थोरो अकुल ते दिमाग़ ते ज़ोर ॾियो त हिन ॻोठ में पंहिंजे ॻोठ जी का न्याणी त परिणियल न आहे 2 मिंट सोचूं त हिकिड़े चयो साईं फलाणे माण्हू जी न्याणी हिन ॻोठ में ॾिनल आहे परिणियल आहे ते मोटो इन ॻोठ मां चोरी न कंदासीं जंहिं ॻोठ में पंहिंजे ॻोठ जी न्याणी आहे काॾे हया वियो काॾे गैरत वई जंहिं वटि 8 ॾींहं मानी खाए उन जूं बकरियूं कढे उन जे घर खे खाट हणे ऐं मां हिकिड़ो वाइदो कयूं वञा केतिरो बि घाटो यार हुजई न घर में न उन खे वठी अचो न पंहिंजूं मायूं वठी वञो बिरादर भक्त शादी गमी मर्दनि जो हुजे औरतुनि वारो ख़तम कयो कुते बिले जूं अखियूं घटि थी अॼु माण्हुनि जा तारा कुतनि खे मारे या थी ऐं हीअं कर त कुतो भॼी वेंदो हे हराम खोर नथा भॼनि दोस्तियूं वधी वयूं यारियूं वधी वयूं बिरादरी वधी वई होॾां जूं अॼूं हेॾे होॾां जूं अॼूं होॾे 2 ॾींहं 3 ॾींहं भारिया मर्द पिया ॾिसनि औरतूं हिक ॿिए जूं इहो ग़ैरत जे ख़िलाफ़ आहे समूरनि आलमनि खां पुछो मुंहिंजे नबीअ फरमायो बेनमाज़ी बि जन्नत में वञी सघे थो बेरोज़ा बि जन्नत में वञी सघे थो पर पाक नबीअ फरमायो बेग़ैरत जन्नत में न वेंदो अल्लाह जो कसम खणी नबीअ 3 दफ़ा कसम खणी चयो बेग़ैरत जन्नत में न वेंदो ऐं जन्नत जी ख़ुशबू बि न चख